Nicole Pinayo, Paula. नाज़रीन तव्हां ॾिसो पिया गर्मा गर्म मच्छी जेका हींअर कढ़ाई थी रही आहे ऐं तमामु बहितरीन ऐं लज़ीज़। हिते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके हज़रात अचनि था ऐं आर्डर ते मच्छी तयारु कराइनि था ऐं तमामु लज़ीज़ मच्छी आहे। यकीनन तव्हांखे जाम छोरे जी मच्छी खां वधीक ज़ाइक़ो हुते मिलंदो, तमामु बहितरीन। Nicole Pinayo, Paula. नाज़रीन तव्हां ॾिसो पिया गर्मा गर्म मच्छी जेका हींअर कढ़ाई थी रही आहे ऐं तमामु बहितरीन ऐं लज़ीज़। हिते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके हज़रात अचनि था ऐं आर्डर ते मच्छी तयारु कराइनि था ऐं तमामु लज़ीज़ मच्छी आहे। यकीनन तव्हांखे जाम छोरे जी मच्छी खां वधीक ज़ाइक़ो हुते मिलंदो, तमामु बहितरीन।